ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान जी रिपोर्ट मुताबिक में 8 फरवरी 2024 जी आम चूंडनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी मैदान मारे वरतो। गैर हित में गैर सरकारी नतीजन मूजिब मेड़ PS 81 सूबाई सीट ते PP उम्मीदवार फयाज अली बुट 54,338 वोट खणी लगातार चौथों भेरो शानदार कामयाबी माने रिकॉर्ड कायम किया है। GTA उम्मीदवार लियाकत अली जतोई 46,936 वोट खणी सकियो, जड॒हिं त NA 227 इरफान जफर लगारी 10,413 वोट खणी कामयाब थी वियो। GTA जे उम्मीदवार लियाकत अली जतोई 93,956 खणी सकियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कामयाबी ते PP अगवाणनि जी आलनि मेहर तालके जे नंढनि वॾनि ॻोठनि शहरनि मेहर थरडी मोहब्बत रांधण फरीदाबाद बाली शाह घाई मैसर मेंगवाणी कोलाची नवगोड़ शाह पंजू सुल्तान सोभो खान मक्सी अघामाणी बलीदाई सोजरो गोरड़ बोथरो सीता खैरपुर नाथन शाह काजी आरिफ ऐं रैलियुनि ऐं जश्न कयो वियो। PP उम्मीदवार फयाज अली बुट खे मुबारकूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। दादू ज़िले में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि रफ़ीक अहमद जमाली इंजीनियर अब्दुल अजीज़ जूने जो भी हितमी सरकारी नतीजनि मूजिब कामयाबी माणी आहे। मीरपुर खास रिपोर्ट सोमवार समय जो कौमी असेंबली जी तक NA 212 मीरपुर खास PPS उमीर मुनव्वर अली टालपुर 12,1927 वोट खणी कामयाब थी वियो। मीरपुर खास PPS जे नाराज़ आज़ाद उम्मीदवार सैद अली नवाज़ शाह 45,321 वोट खणी सकियो। PS 48 मीरपुर खास मां GTA उम्मीदवार मीर जानुल्ला टालपुर 12,746 वोट हासिल किया। बे नंबर ते ऐं PP उम्मीदवार तारिक टालपुर 6,602 वोट खणी पहिरियों नंबर ते रहियो, जड॒हिं त PS 48 मीरपुर खास मां अरबा विनायतुल्ला 15,638 वोट खणी सकियो। रिपोर्ट सोमवार समय जो। अॻु में बि चवंदा रहिया आहियूं उन धरती जे दलालनि खे त तव्हां कल्ह बि चोर जा पट हुयो, असीं धरती जा भाॻिया आहियूं ऐं भाॻिया हर वक़्तु जाॻियल आहियूं। तव्हां तकरन रिपोर्ट काजी अली रज़ा सन्नाई सिंध यूनाइटेड पार्टी के मरकजी अगवान फलक शेर ओड तालका सदर मोहम्मद अयूब खोसो ऐं सिटी सदर मोहम्मद कासिम सुमरो सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इलेक्शन खां अॻु असां DRO ऐं ROs ते धुर थियण जी निशानगी कई, जंहिंजा सबूत पिणु पेश कया, जेकी मनपसंद पोलिंगूं वॾेरनि जी ओताकनि ऐं ॻोठ विच में क़ाइमु करण समेत राति जे पेट में पोलिंग अमलो तब्दील करणो हो, जंहिंजी शिकायत करण बावजूदु को दाद न कयो वियो। हिननि चयो त पीपल्स पार्टी सां लाॻापियल ऑफिसर मुक़ररु करे मनपसंद नतीजा हासिल कया विया। हैरान कंदड़ ॻाल्हि उहा आहे त प्रेज़िडिंग ऑफिसर मास्तर ऐं क्लार्क रखिया विया, जेकी अण तजुर्बेकार हुअण करे गुॾा बनियल हुया, जिन जो चवण हो त असीं कंहिं कम मां नथा ॼाणूं। ज़ोरी मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त नेटवर्क खे बंदि करे सिस्टम खे जाम कयो वियो त जीअं बिना कंहिं रोक रंडक जे धांधली करे सघिजे। जलालाणी पोलिंग स्टेशन ते प्लेट बॉक्स ते ढक न हुया, मेहरान कॉलोनी में कूड़ा ठप्पा हया विया। समूरो अमलो ज़रदारी हाउस जो कमदार थी कमु करे रहियो हो, जंहिं 15 सालनि खां पीपल्स सां गॾु हराम खाधो आहे। हिननि वधीक चयो त 140 पोलिंग स्टेशन्स ते बि PPS जा ऑफिसर मुक़ररु थियल हुआ। बहरहाल असां ईंदड़ नतीजनि खे मुकमल तौर रद्द करियूं था। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर में पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां कामरेड अब्दुल्ला खोसो वली मोहम्मद कमरानी मीर मुर्तज़ा मेमन लाला अजहर नोहे पोटो अब्दुल वहाब मेमन रुजल महर मुश्ताक शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में मटियारी ज़िले में हिकु क़ौमी ऐं 2 सूबाई सीटूं खटे क्लीन स्वीप करण ते रैली कढी वई। रैली खैबर नेशनल हाईवे खां थींदी खैबर सिटी शाही बाज़ार खां मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी वापसि शादी हाल ते ख़त्म थी। उन मौक़े ते अब्दुल्ला खोसो एजाज़ खैबर वली मोहम्मद कमरानी ऐं ॿियनि चयो त खैबर जी अवाम खे सलाम था पेश करियूं, जिन PPS जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब करायो आहे। हाणे असां ॻोठ वारा हिक ॿिए लाइ दिलि मां नफ़रतूं ख़त्म करियूं। इंशाअल्लाह PPS चूंडजी आयल नुमाइंदा मटियारी ज़िले में तरक़ियाती कम जो ॼार विछाईंदा ऐं खैबर जी अवाम जी भी ख़िदमत कंदा। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह मटियारी तालका अस्पताल में इलाज आणलब गरीब मरीज़ परेशान, जंहिं करे अमले ऐं मरीज़ में छिकताण। मरीज़नि इलाज न हुजण करे अमले खां पुछाणो करण ते अमलो आपे खां निकिरी पियो, जंहिं करे अमले ऐं मरीज़ में झगड़ो थी पियो।
उन करे अमले पारां तालका अस्पताल मटियारी जा समूरा गेट बंद करे छॾिया। उन मौके ते जॾहिं कवरेज लाइ साफ़ी पहुता त अस्पताल जे क्लार्क पारां साफ़िन सां बदतमीज़ी ऐं कवरेज खां रोकियो वियो। उन मौके ते मरीज़नि पारां साफ़िन अॻियां शिकायतूं दर्ज करायूं ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे छो त असांजो नंढड़ो ठीकु न आहे, जंहिं करे असां अस्पताल पहुतासीं त अस्पताल जा समूरा गेट बंदि पिया हुआ। असां अमले खे चयो त गेट खोलियो। मुंहिंजे नंढड़े जी तबियत इंतिहाई नासाज़ आहे, पर अमले ॻाल्हि खे ॿुधी बि अणॿुधी करे छॾी। जॾहिं असां घोड़ा कई त अमले चयो त असां एस साहब हुकुम कयो आहे त अस्पताल जा समूरा गेट बंदि करे छॾियो। उन करे असां मजबूर आहियूं। सरकार ग़रीब माण्हुनि जी सुठी सिहत लाइ करोड़नि जी बजट मोकिले थी, जेका सॼी करप्शन कई वञे थी। हिन वक़्तु अस्पताल में को बि ग़रीब लाइ इलाज जी सहूलियत मौजूदु न आहे। हिते मरीज़ दरपदर आहिनि। हिननि वधीक चयो त असां ज़िले इंतिज़ामिया ऐं निगरान हुकूमत खे गुज़ारिश करियूं था त हिन करप्ट अस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कराई वञे, जीअं ग़रीब माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं मिली सघनि। रिपोर्ट जुल्फ़कार अली तगड़ नौशरो फिरोज़ी शहर ठारू शाम में टाउन इंतिज़ामिया जे अकाउंट क्लार्क करप्शन जा सॼा रिकॉर्ड टोड़े छॾिया। सफ़ाई जे लाइ आयल बजट चट करे वई। सॼे शहर में गंदगीअ जा ढेर लॻी विया, जंहिंसां आवाम सख़्त परेशानीअ जो शिकार। गलियूं नालियूं बंदि थियण सां किनो पाणी जमा थी वियो, जंहिंसां शहर में मलेरिया ऐं डायरिया जहिड़े ख़तरनाक बीमारियुनि जे पखिड़िजण जो अंदेशो। सियासी समाजी रहनुमान पारां हिन करप्शन जी बादशाह, जेका टाउन जो अकाउंट क्लार्क हूंदे टाउन ऑफिसर जी ड्यूटी थो करे, फौरी इंक्वायरी कराए ऐं शहर में सफ़ाई कराए वञे, न त ॿी सूरत में असां मजबूरन एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं। चक्रण रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई सिंध जी सकाफ़तनि जो अमीन महिमान नवाज़ मज़ाहिया किरदार ऐं तालीमी माहिर उस्ताद मोहम्मद मुराद उनड़ लॻभॻि 60 वरियनि जो ॼमार में ओस्तो दिल बीहण सबबि वफ़ात करे वियो। मरहूम समाज सुधारक हुअण सां गॾु क़ौमी सोच रखंदड़ो मरहूम एडवोकेट बिलावल उनड़ ऐं उस्ताद मोहम्मद बच्चल उनड़ जे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। उन खां अॻु संदसि जनाज़ा नमाज़ में सियासी समाजी शख़्सियतनि खां सवाइ सभई माण्हुनि उनड़ बिरादरी जे मोअज़्ज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई। मरहूम मोहम्मद मुराद उनड़ सिंध में महिमान नवाज़, क़ौमी वर्कर ऐं खिल भोग जो बादशाह सॾियो वेंदो हो। संदसि मुंहं ते मुर्क सदाईं ॿियनि खे मुर्काईंदी हुई। संदसि विछोड़े ते SUP जे मरकज़ी सदस्य ज़ैन शाह हमदर्द सपोर्ट प्रोग्राम जे चेयरमैन काज़ी जावेद सनाई, सकरन प्रेस क्लब जे सदर रज़ा मोहम्मद सियाल, जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो, गुल मोहम्मद कीरियो ऐं ॿियनि ॾुख जो इज़हार कयो। घर में जी ॿुधायो त का मंच जी ॻाल्हि कान्हे, सुभाणे वरी थींदी, ॾींहुं वरी मटबो सिज निकिरंदो। ईअं कान्हे त तव्हां असां हिकिड़े इलेक्शन खां पोइ मायूस थी वेही रहूं। शींहं थी निकिरो वापसि। नंढी ॻाल्हि आहे। ॾिसो, धांधली सां खटियण हिकिड़ी किरियल ॻाल्हि आहे, पर धांधली इन्हनि न कई आहे। जे तव्हां यकीन कयो धांधली इन्हनि जे वस जी ॻाल्हि न हुई, जिन खे तव्हां ॾिसो था पिया करण वारा ॿिया हुया। उन्हनि चयो नेरन करणी आहे 10 मिंट, उन खां पोइ उन्हनि चयो राति जी मानी खाइणी आहे 2 कलाक। तो नेरन वारे वक़्तु उन्हनि कढिया बैलेट पेपर। जे 15 बंदियूं हुयूं त हुन मां 5 कढी वरितऊं। उहे बंदियूं हिकिड़ी जाइ ते वञी ठपा लॻी आहे। वरी जेकी उन्हनि राति जी मानी खाइणी, उहे ठपा सभु लॻियल वापसि विझी छॾियो दॿे में। तो इहो हुयो जादूगरी, जगलरी। तो इन में तव्हांजी का कमी पेशी कान्हे। तव्हां पंहिंजी पूरी सलाहियत बरूएकार आणे पंहिंजो किरदार अदा कयो आहे। तव्हांजो मां शुक्रगुज़ार आहियां। तव्हां नर बचा आहियो। तव्हांजी जेतिरी तारीफ़ कया घटि आहे, पर वो नेरन जा 10 मिंट ऐं राति जी मानी जा 2 कलाक जेके हुआ उहे असांखे खाई आहे। पर उन्हनि खे इहो अंदाज़ो कोन्हे त पाण बसि करे वेहण वारनि मां न आहियूं। तो इंशाअल्लाह इहो ज़हन में रखो, आवाम जो भरपूर साथ हुयो तव्हां सां ऐं रहंदो ला कंदो वधंदो। छो त 2 शयूं यादि रखो। हिकिड़ी शइ इहा यादि रखो, उहो ज़मानो हाणे न आहे रहियो। हाणे तव्हां वटि इहे हथ में मोबाइल फोन अची विया आहिनि। सोशल मीडिया तेज़ थी वियो आहे। हिकु शइ ख़बर थी पए, कुझु बि अहिड़ी शइ कान्हे जेकी लिकियल हुजे कंहिंखां। सो सभु खुली विया अथव, सभु पधरा थी विया आहिनि।
तकरार रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई पाकिस्तान पीपल्स पार्टी पारा NA 208 ते नमज़द उम्मीदवार सैयद गुलाम मुस्तफ़ा शाजी ताजपोशी जी शानदार तकरीब अशरफ अली गद्दारो ऐं निज़ामुद्दीन गद्दारो पारां ॻोठ हाजी दाऊद गद्दारो में मुनक़द कई वेई, जंहिंमें PS 38 जी उम्मीदवार ग़ुलाम कादिर चांडियो से शयान शाह सैयद फराज शाह हाजी अल्लाह बख्श लाखो ख़ुसूसी तौर शिरकत कई। मेज़बाननि पारां सैयद गुलाम मुस्तफ़ा शाजी ताजपोशी बाद आयल महिमाननि खे बोस्की जा पटका लुंगियो ऐं अजरकूं पारायूं हुयूं। तकरीब के ख़िताब कंदे सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह चयो त हाजी दाऊद गद्दारो सां असांजो पीढ़ियुनि खां रिश्तो आहे, जॾहिं त अशरफ अली गद्दारो असांखे पंहिंजनि बचनि जीअं आहे। संदन महिरबानियूं जो मान ॾिनो अथनि। हिन चयो त जीअं जहाज़ हलाइण लाइ पायलट ज़रूरी आहे, ईअं मुल्क हलाइण लाइ आइन ज़रूरी आहे। हिन वक़्तु मुल्क जंहिं आइन तहत हली रहियो आहे उहो आइन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो ॾिनल आहे। हिन चयो त क़ुर्बानियूं जेकॾहिं ॻणजनि त वधि में वधि क़ुर्बानी जान जी हूंदी आहे, जेका असांजे क़ाइद शहीद बेनज़ीर भुट्टो ॾे अमर थी वई। हिन वधीक चयो त जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जतला वतनी ख़तमु करे वापसि वतन मोटी रही हुई त दुबई ऐं अमरीकी एजेंसियुनि खेसि झलियो त पाकिस्तान न वञो, अव्हां खे ख़तरो थी सघे थो। पर मोहतरमा जान जी परवाह न करण खां सवाइ पाकिस्तान आई मथसि कारसाज़ ते हमलो थियो, पर पाण हिमत न हारी जिदोजहद जारी रखी निर शहादत माणी। असीं उन जा सिपाही थी कमु करे रहिया आहियूं। उन करे असीं चाहियूं था त अव्हां 8 फरवरी ते PP उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाबु कयो। उन मौक़े ते ग़ुलाम कादिर चांडियो ऐं सैयद शयान शाह पिणु तकरीब खे ख़िताब कयो। तकरीब में हाजी अली नवाज़ चांडियो, नूर अहमद लाखो, इम्तियाज़ हुसैन राव समेत कई शख़्सियतूं शरीक हुयूं। मेड़ रिपोर्ट में रियाज सुमरो मेड़ इलेक्शन 2024 जे सिलसिले में मेड़ में इलेक्शन कमीशन पारां तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। उन सिलसिले में मेड़ जे NA 227 ऐं PS 81 ऐं PS 80 ते पोलिंग अमले खे सामान ॾियण जो सिलसिलो जारी कयो वियो आहे। RO ऐं NROs पारां पोलिंग अमले लाइ गाॾियुनि जो इंतज़ाम मुकमल कयो वियो आहे। NA 227 ते कुल आबादी 90,534 आहे, जॾहिं त रजिस्टर्ड वोटर्स जो तादाद 4,79,411, जॾहिं त NA 227 ते टोटल पोलिंग स्टेशन जो तादाद 333 आहे, जिन मां इंतिहाई हिसास पोलिंग स्टेशन 95, हिसास पोलिंग स्टेशन 73 ऐं नॉर्मल पोलिंग स्टेशन जो तादाद 165 आहे। मेहर जे सूबाई तक PS 81 जो कुल आबादी 4,41,905 आहे, जॾहिं त रजिस्टर्ड वोटर्स जो तादाद 2,23,866 आहे ऐं टोटल पोलिंग स्टेशननि जो तादाद 158 आहे, जिन मां इंतिहाई हिसास 50, हिसास पोलिंग 34, नॉर्मल पोलिंग स्टेशन जो तादाद 74 आहे। होॾां हर हिकु पोलिंग स्टेशन ते हिकु प्रिज़ाइडिंग ऑफिसर, 7 असिस्टेंट प्रिज़ाइडिंग, 3 पोलिंग ऑफिसर मुक़ररु थियल आहिनि, जॾहिं त हर हिकु पोलिंग स्टेशन ते हिकु ASI समेत 4 पुलिस अहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे ऐं इंतिहाई हिसास पोलिंग स्टेशननि ते हिकु आर्मी ऐं रेंजर्स अहलकार खे पिणु मुक़ररु कयो पियो वञे। मेड़ इलेक्शन 2024 जे सिलसिले में PP पारां मेड़ जे घंटाघर चौक वटि जलसो कयो वियो। जलसे में मेड़ शहर समेत आसपास वारनि इलाइक़नि मां वॾी तादाद में PP कारकुननि ऐं हिमायतनि शिरकत कई। जलसे में NA 227 ते PP उम्मीदवार इरफान लगारी, PS 81 जे उम्मीदवार फयाज़ अली बुट ऐं ॿियनि शिरकत कई। जलसे में PP अॻवाननि जी पहुचण ते शानदार आतिशबाज़ी कई वई। ज़ोरदार आतिशबाज़ी सबबि शहर धमाकनि सां गूंजी उथियो। जलसे खे ख़िताब कंदे PS 81 ते PP उम्मीदवार अॻूणो सूबाई वज़ीर फयाज़ अली बुट चयो त अॼु जो जलसो अवामी रेफरेंडम आहे। मेड़ जी अवाम चोर दरवाज़े खां इक़्तिदार में ईंदड़नि ख़िलाफ़ पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। ईंदड़ इलेक्शन में पूरी सिंध में PP उम्मीदवार अथसि। जलसे खे NA 227 जी उम्मीदवार इरफान लगारी, इम्तियाज़ पाशा बुट, गुलाम दस्तगीर बोरड़, अब्दुल गफ़ार एरी, रिटायर्ड ब्रिगेडियर तारिक कादिर लाखेर ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन खां अॻु PP अॻवाननि मेड़ शहर में डोर टू डोर वर्क कयो ऐं माण्हुनि खे 8 फरवरी ते वोट ॾियण लाइ चयो वियो, जॾहिं त वर्क दौरान ऐं जलसे में पहुचण अॻूणो सूबाई वज़ीर MP ऐं जे उम्मीदवार फयाज़ अली बुट ऐं ॿियनि अॻवाननि शानदार इस्तक़बाल कयो। रिपोर्ट फयाज़ अली मीरानी शिकारपुर। SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान जे हुक्म जी रोशनी में ASP सिटी मोहम्मद उस्मान खान जी निगरानी में DSP खानपुर, DSP लकी गुलाम शाह ऐं DHR रेंजर समेत पुलिस ऐं रेंजर्स जे अहलकार ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में सर्चिंग कॉम्बिंग ऑपरेशन कयो वियो। SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान पारां सॼे ज़िले में अमन अमान खे बरक़रार रखण लाइ सॼे ज़िले में कानून जी बालादस्ती बरक़रार रखण लाइ पुलिस खे सख़्त हुकुम जारी करे छॾिया। सर्च कॉम्बिंग ऑपरेशन दौरान शकी माण्हुनि, शकी गाॾियुनि, मुसाफ़िर बसनि, रेलवे स्टेशननि, मुसाफ़िर घरनि, होटलनि जी चेकिंग कई वई।
ऐं मोटरसाइकिलनि ऐं गाॾियुनि जे कागज़नि जी जांच कई वई। सर्च ऑपरेशन दौरान शकी माण्हुनि खां पुछा ॻाछा कई वई ऐं होटलुनि ऐं गेस्ट हाउसिस जी तलाशी खां पोइ मालिकनि खे हुकुम ॾिनो वियो त बग़ैर तस्दीक जे कंहिं बि अणॼातल शख़्स खे कैमरा न ॾिना वञनि ऐं कंहिं बि शकी शख़्स जी फौरी तौर ते पुलिस ऐं रेंजर्स खे इतलाह कयो वञे। सर्च कॉम्बिंग ऑपरेशन जो मक़सदु आम चूंडुनि लाइ मुकमल सिक्योरिटी यकीनी बणाइणु आहे। तलाशी जो मक़सदु माण्हुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाइणु ऐं ॾोहारियुनि ऐं दहशतगर्दनि खे मज़बूती सां मुंहुं ॾियणु आहे। तकरार रिपोर्ट काज़ी जावेद सनाई ग्रैंड डेमोक्रेटिक अलाउंस पारां NA 208 PS 38 ऐं PS 39 जे उम्मीदवारनि से ज़ैन शाही चौधरी आरिफ नियाज़ आरई जी हिमायत में शहीद जी जंग जी ग्राउंड ते पावर शो ॾेखारियो वियो जंहिंमें हज़ारे नौजवाननि ऐं समें औरतुनि शिरकत कई। जलसा गाह जो मंज़र सकरण जी तारीख़ जो वॾे में वॾो जलसो ॿुधायो पियो वञे। SUP जे नौजवाननि जलसा गाह जा इंतज़ाम संभालिया जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्त कया विया हुआ। 100 फुटनि जी स्टेज ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे क़ाइदीन खे विहारियो वियो जिन खां तरतीबवार गुफ़्तगू कराई वई। उन दौरान मुख़्तलिफ़ शख़्सियतनि पारां सैयद ज़ैन शाह खे बोस्कीअ जा पटका पाराया विया जॾहिं त स्टेज ते समूरनि आयल महिमाननि खे लुंगिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश किया विया। जलसा आम में जिन अॻवाननि शिरकत कई उन्हनि में जगदीश आहूजा, मोहब खान जमाली, मुजाहिद जमाली, मैडम तबस्सुम, राशिद खोसो, अब्दुल कय्यूम चन्ना, असलम कोरेजो, रहीम बख़्श संजरानी, फ़कीर निज़ामुद्दीन संजरानी, गुल मोहम्मद जलबानी, ग़ुलाम नबी कीरियो, अमजद खानज़ादा ऐं ॿिया शामिल हुआ। आख़िर में सैयद ज़ैन शाह ॻाल्हाईंदे चयो त 8 फरवरी ते हक़ ऐं बातिल जो फ़ैसिलो थियणो आहे जेको असां ऐं अव्हां जे अख़्तियार में आहे। उन करे वोट ॾियण खां अॻु सोचणो पवंदो त ऐवाननि में ईमानदार उम्मीदवारनि खे मोकिलियूं जेके असां ऐं अव्हां लाइ आवाज़ उथारनि। हिन चयो त गुज़िरियल 15 सालनि में सिंध खे कमज़ोर कयो वियो। सिंध जी माली वसीलनि जो विकिरो करे धारियनि जी लोथ खे सिंध में आबाद करण लाइ सिंध दुश्मननि जा साथारी ऐं सहकारी बणिया। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां NA 208 ते नामज़द उम्मीदवार गुल मोहम्मद रिंद ऐं PS 38 ते नामज़द उम्मीदवार मोहम्मद नदीम राजपूत चूंड वर्क जो टाइम ख़त्म थियण ते संदन शानदार ऐं कामयाब मुहिम मुकमल थियण बाद हमदर्द हाउस ते आतिशबाज़ी करे जश्न मल्हायो वियो। उन मौक़े ते गुल मोहम्मद रिंद ॻाल्हाईंदे चयो त असां जश्न उन करे मल्हाए रहिया आहियूं जो जंहिं नमूने सां शहर तौर बहराड़ी में अवाम पारां जेका मोट मिली उन मां मुतमइन आहियूं त ईंदड़ वक़्तु इमरान ख़ान जो आहे। उन मौक़े ते हिसाम खान रिंद, कामिल रिंद, इब्राहिम पाई, इकबाल रिंद, अमीर गुल रिंद, गुलाम मुस्तफ़ा जलालानी, मुजीब लाखो, निसार परियार, शहजाद रिंद, फ़हीम पाई, राजेश कुमार ऐं बाबू रिंद समेत कई पार्टी वर्कर मौजूद हुआ। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर NA 216 जे PP उम्मीदवार मखदूम जमील ज़मान मार्केट चौंक हालात पंहिंजी चूंड मुहिम जे आख़िरी जलसे खे तारीख़ी ख़िताब कंदे चयो त मटियारी ज़िले जी मेमण बिरादरी मोहतरम आहे। असांजे मुखालिफ़नि मेमण बिरादरी में सिर्फ़ नफ़रतुनि जो बीज पोखियो आहे। हिननि कुर्सीअ ते वेही अवाम जी का बि ख़िदमत न कई आहे, सिर्फ़ इंतकाम वरितो आहे। मुखालिफ़नि असांजे ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे हालात जे ॿिनि मेमणनि खे बेगुनाह कूड़े केस में गिरफ़्तार कयो ऐं उन्हनि मेमणनि खे सलाम थो पेश करियां जेकी अॼु बि इंतकामी सियासत बावजूदि मखदूम हाउस सां गॾु बीठल आहिनि। इंशाअल्लाह 8 फरवरी ते मटियारी ज़िले जी अवाम नफ़रत इंतशार ऐं इंतकाम जी सियासत खे रद्द करे हमेशह लाइ दफ़न करे छॾींदो। फतह PPA जी अवाम जी थींदी। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर आम चूंडुनि 2024 जे पुरअमन इनकाज जे सिलसिले में तमाम सिक्योरिटी इंतजाम मुकम्मल किया विया। शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ जो एहसास ॾियारण जे लाइ मटियारी पुलिस पाक फ़ौज ऐं सिंध रेंजर्स जो गॾु फ्लैग मार्च, डिप्टी कमिश्नर मटियारी लाल ॾिनो मंगी ऐं SSP मटियारी सैयद अली असगर शाह जो सिंध पुलिस पाक फ़ौज ऐं रेंजर्स जे ऑफिसरनि ऐं जवाननि सां गॾु मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में गॾियल फ्लैग मार्च मटियारी शहर समेत हाला खैबर खंडो समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदी वापसि मटियारी पहुतो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी लाल ॾिनो मंगी ऐं SSP मटियारी सैयद अली असगर शाह चयो त फ्लैग मार्च ज़रिए आवाम खे उहो पैगाम ॾियणु चाहियूं था त हू इलेक्शन जे हवाले सां अमन अमान जी फ़िज़ा बरक़रार रखण लाइ वोटर पंहिंजे राय ऐं मर्ज़ी जी उम्मीदवारनि खे वोट ॾेई सघे थो बग़ैर कंहिं ख़ौफ़ जे। इलेक्शन 2024 जे मौक़े ते सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम किया पिया वञनि। उन खां अलावा असां अमन जे दुश्मननि ऐं ॾोहारियुनि खे वाज़े पैगाम ॾियणु चाहियूं था त अवाम जी जान व माल जी तहफ़्फ़ुज़ समेत कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ फोर्सिस हर वक़्तु तयारु आहे। सांगड़ रिपोर्ट गुलाम कादिर कहरी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर। सांगड़ में आम चूंडुनि जी निगरानी जे लाइ ज़िले इंतज़ामिया तरफ़ां डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे जंहिं जे लाइ 02359203000 ऐं
0235920301 फ़ोन नंबर ॾिना विया आहिनि जिन ते अवाम आम चूंडुनि बाबति मालूमात हासिल करण ऐं पंहिंजूं शिकायतूं ॾेई सघे थो। डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा जी ऑफिस मां जारी कयल बयान मूजिब आम चूंडुनि जे समूरी सरगर्मियुनि जी निगरानी लाइ कायम कयल डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग कंट्रोल रूम लाइ इलेक्शन कमीशन तरफां इलेक्शन ऑफिस मोहम्मद उमर फ़ोन नंबर 030437836664 साइमा सत्तार फ़ोन नंबर 033136966681 ज़िले इंतजामिया तरफां एसी सैद उमर शाह फ़ोन नंबर 033326269192 पुलिस खाते तरफां DSP ज़ाहिद हुसैन नासिर फ़ोन नंबर 033429754002 तालीम खाते तरफां तारिक महमूद फ़ोन नंबर 033130333079 ऐं सनम फ़ोन नंबर 0302364161 कानून लागू कंदड़ इदारनि तरफां ज़हीर अली फ़ोन नंबर 030022988681 वापडा तरफां अली डिनो चांडियो फ़ोन नंबर ऐं 0337219291 ऐं इतलात खाते तरफां अब्दुल मजीद फ़ोन नंबर 030033196113 खे फोकल पर्सन मुक़रर कियो वियो आहे जिन ते अवाम लाॻापियल इदारनि सां राब्ते में अची सघनि था। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ में अमर सिजावल में इलेक्शन दौरान ज़िले जी अमन अमान खे बरक़रार रखण लाइ पुलिस पाक आर्मी रेंजर्स पारां फ्लैग मार्च कियो वियो। SSP सिजावल शैला कुरैशी जी अॻवानी में इलेक्शन दौरान ज़िले जी अमन अमान खे बरक़रार रखण लाइ पुलिस पाक आर्मी रेंजर्स पारां फ्लैग मार्च कयो वियो। फ्लैग मार्च SSP ऑफिस सिजावल खां शुरू थियो जेको पब्लिक पार्क शहर जे मुख्य बाज़ार खां थींदो मामू लाडू चौक बटोरो स्टॉप पतड़ नाको ऐं SSP ऑफिस ताईं कयो वियो। उन मौक़े ते SSP सिजावल शैला कुरैशी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इलेक्शन दौरान पाक आर्मी रेंजर्स ऐं सिंध पुलिस सां गॾु सिजावल ज़िले में अमन अमान खे बहितर बनाइण ऐं सिक्योरिटी जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ फ्लैग मार्च कयो वियो आहे। फ्लैग मार्च करण जो मक़सदु माण्हू पुरअमन तरीक़े सां रहनि पाक आर्मी रेंजर्स ऐं सिंध पुलिस तव्हां सां गॾु आहे। समूरे ज़िले में 1,500 नफ़री लॻाई वई आहे जंहिंमें पुलिस एहलकार पाक आर्मी ऐं रेंजर्स शामिल आहिनि जॾहिं त हिसास पोलिंग स्टेशन जो तादादु 18 आहे। ब्यूरो चीफ जिला दादू साहब खान हारो जी रिपोर्ट मुताबिक मेड़ में इलेक्शन सरगर्मी जो आखिरी जलसो PP पारां सूबाई तक 81 ते उम्मीदवार फयाज़ अली भुट्ट क़ौमी असेंबली जे तक 227 जे उम्मीदवार इरफान ज़फ़र लगारी जी कामयाबी लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका मेहर पारां पावर शो MA 227 उम्मीदवार इरफान ज़फ़र लगारी PS 81 उम्मीदवार फयाज़ अली भुट्ट जे पिंडाल में एंट्री वक्त हज़ारे कारकुननि इस्तकबाल शानदार इस्तकबाल कियो। अॻवाननि में PP ज़िले दादू जनरल सेक्रेटरी गुलाम दस्तगीर गोरड़ इम्तियाज़ अली पाशा खान भुट्ट सरदार एजाज खान सोहल वकार खान जावरी ब्रिगेडियर तारिक लाखिर एडवोकेट अमजद हुसैन बलड़ो तालका जनरल सेक्रेटरी डॉक्टर मेहराब लाखिर अब्दुल गफ्फार एरी राइस तालिब खान पंवर जुबैर भुट्ट शिरकत कई। फयाज़ अली भुट्ट के बोस्की जो पटको पारायो वियो। फयाज़ भुट्ट खिताब कंदे चयो त शुक्रिया मेहड़ अॼु हिन जलसे में मेहड़ शहरियुनि रेफरेंडम ॾेई छॾियो। असीं अवामी पार्टी जा वर्कर अवाम जे विच में आहियूं। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो 10 नकाते प्रोग्राम घर घर पुॼायो आहे जंहिंखे भरपूर वोट मिली आहे। 8 फरवरी फतह जो ॾींहुं हूंदो। PP मुखालिफ़ हमेशह चोर दरवाज़े सां ईंदो आहे। मेहड़ जो बाशऊर अवाम शहीद राणी जे नुमाइंदनि सां प्यार थो करे शिकस्त ॾेई बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि। हिन चयो त लियाकत जदोई जी सियासत जो ख़ात्मो अची चुको आहे। 8 फरवरी तीर जे निशान ते वोट करणो आहे। नौजवान वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेहमद सिजावल में आम चूंडुनि जूं तैयारियूं आख़िरी मरहले में पहुची वयूं आहिनि। पीपल्स पार्टी पारां PS तक 73 जे उम्मीदवार सैद शाह हुसैन शाह शिराज़ी पारां कार्नर गॾिजाणियुनि ऐं मुहिम वर्क तेज़ करे छॾियूं आहिनि। शहर ऐं बैराड़ी जे इलाइक़नि वर्क मुहिम दौरान ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी जो मंशूर सभ खां अलॻि आहे। सिजावल वासियुनि खे असां हर मुश्किल घड़ी में साथ ॾेई हर मुमकिन मदद करण में कामयाब का बि कोताही न कई। सैलाब हुजे या तूफ़ानी सूरत हाल असां अवाम सां कुलो कुले में मिलाए बीठा हूंदा आहियूं ऐं असां अवाम मां बि उहा उमेद रखूं था त 8 फरवरी ते हू तीर ते ठपो हणे तीर खे कामयाब करे। उन मौक़े ते साबिक़ नाज़िम मोहम्मद खान बारण सलेमान बारण एडवोकेट अख्तर सरवर बारण अब्दुल अज़ीज़ कंडरा खुमन कंडरा ऐं ॿिया मौजूदु हुआ। जॾहिं त तक़रीब में सैद शाह हुसैन शाह शिराज़ी जो बहितरीन नमूने इस्तकबाल करे सिंध जी सकाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश किया विया।
पीरोनमल रिपोर्ट अता मोहम्मद खान एसएसपी सांगड़ जो रेंजर्स ऑफिसरन सांगड़ डिस्पैच सेंटर जो दौरो पोलिंग मवाद जी विरासत ऐं बाहिफ़ाज़त तफ़सील मूजिब एसएसपी सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन जनरल इलेक्शन 2024 जी हवाले सां रेंजर्स ऑफिसरन सांगड़ जी पोलिंग मवाद डिस्पैच सेंटर सांगड़ जो दौरो कियो ऐं पोलिंग मवाद जी विरासत ऐं बाहिफ़ाज़त रवानगी जी कम जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एसएसपी सांगड़ चयो त इलेक्शन जे हवाले सां जामिया सिक्योरिटी प्लान जोड़ियो वियो आहे। पुलिस एहलकार पंहिंजा फर्ज़ ईमानदारी ऐं पुरजोश तरीक़े सां सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। उन मौक़े ते हिन चयो त 900 हंधनि ते पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि जिन मां 450 खे इंतिहाई हिसास ऐं 260 खे हिसास करार ॾिनो वियो आहे जॾहिं त 190 पोलिंग स्टेशन नॉर्मल आहिनि। एसएसपी सांगड़ वधीक चयो त अवाम 8 फरवरी ते बेख़ौफ़ थी पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करण लाइ ॿाहिरां निकिरनि खेनि मुकमल सिक्योरिटी फराहम कई वेंदी। PRO2 एसएसपी सांगड़। सकरन रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई ग्रैंड डेमोक्रेटिक अलाउंस पारा NA 208 PS 38 जे उम्मीदवार से ज़ैन शाह सैद हाउस मजीद कीरियो में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त DRO नवाब शाह पंहिंजे मन मानी करे इलेक्शन लाइ पोलिंग स्टेशन लाइ मुक़ररु कयल अमलो रात जी पेट में तब्दील करे छॾियो आहे जंहिंखे असीं धांधलीअ जी शुरूआत सम्झूं था। हिन चयो त मेहरापुर में मनपसंद ऐं पीपल्स पार्टी सां लाॻापियल अमलो मुक़ररु कयो वियो जिते गुज़िरियल 2018 वारी इलेक्शन में अॻोणो MNA जे घर वारनि कूड़ा ठप्पा हया जेका रिकॉर्डिंग CCTV में मौजूद है पर असांखे ॾेखारी न वई। हिन वधीक चयो त मुख़्तलिफ़ इलाक़नि मां मिलंदड़ शिकायतूं जॾहिं DRO खे कयूं त उन ते अमल करण लाइ तयारु न आहे बल्कि हींअर ग़ाइब थी चुको आहे, फ़ोन खणण लाइ तयारु न आहे। उन करे असीं खेसि ॿुधाइण था चाहियूं त उहो पिपलनि जी वांगार वहण बंदि करे। सैयद ज़ैन शाह उहो बि चयो सर्विस रूल्स में कंहिं बि ऑफिसर खे होम डिस्ट्रिक्ट में न रखिबो पर मौजूदा DRO खे नवाब शाह में मुक़ररु करण सां ई सम्झी विया हुआसीं त कंहिं ख़ासि मक़सद लाइ घुरायो वियो पर असीं DRO ऐं RO खे ॿुधाइण था चाहियूं त नाइंसाफ़ी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। उन करे असीं उहो बि चवंदासीं त जेकॾहिं धांधलियूं करणियूं हुयूं ऐं मनपसंद नतीजा आणा हुआ त पोइ इलेक्शन वारो ढोंग करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। हिन वधीक छो त पोलिंग स्टेशन ते आर्मी या रेंजर्स जी मुक़ररी जी हितमी आहियूं पर ई आज़ादु हुजनि DRO ऐं अंडर में न हुजनि। उन करे असां अॻे ई चयो पए त इलेक्शन जजनि खां कराए वञे अमलदारनि खां न, जंहिंजो नतीजो ॾिसूं पिया त धांधलीअ सां घस सधा कया पिया वञनि। सकरन रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां NA 208 PS 38 जे उम्मीदवार गुल मोहम्मद रिंद ऐं मोहम्मद नदीम राजपूत सकरन प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे DRO ऐं RO ते धुर थियण जो इल्ज़ाम लॻायो आहे। हिननि चयो त DRO नवाब शाह पंहिंजी मनमानी करे इलेक्शन लाइ पोलिंग स्टेशन लाइ मुक़ररु कयल अमलो रातो राति तब्दील करे छॾियो आहे जंहिंखे असीं धांधलीअ जी शुरूआत सम्झूं था। केतिरनि ई पोलिंगनि ते पीपल्स पार्टी सां लाॻापियल अमलो मुक़ररु कयो वियो आहे। हिन वधीक चयो त मुख़्तलिफ़ इलाक़नि मां मिलंदड़ शिकायतूं जॾहिं DRO खे कयूं था त उन ते अमल करण जे लाइ तयारु न आहे बल्कि हींअर ग़ाइब थी चुको आहे, फ़ोन खणण लाइ तयारु न आहे। उन करे असीं खेसि ॿुधाइण था चाहियूं त हू पीपलनि जी वांगार वहण बंदि करे। असीं ना इंसाफ़ी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। उन करे असीं उहो बि चवंदासीं त जेकॾहिं धांधलियूं करणियूं हुयूं ऐं मनपसंद नतीजा आणा हुया त पोइ इलेक्शन वारो ढोंग करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। हिन वधीक चयो त पोलिंग स्टेशन ते आर्मी या रेंजर्स जी मुक़ररी जा हिमायती आहियूं पर इहे आज़ादु हुजण DRO जे अंडर में न हुजनि। उन करे असां अॻे ई चयूं पिए त इलेक्शन जजनि खां कराई वञे रिवेन्यू अमलदारनि खां न, जंहिंजो नतीजो ॾिसो पिया त धांधली सां घस सिधा कया पिया वञनि। टंडो अलिहार 8 फरवरी ते टंडो अलिहार जे क़ौमी असेंबली जे हिक ऐं सूबाई असेंबली जे 2 सीटुनि ते पोलिंग स्टेशन जो तादादु 331 आहे जंहिंमें 100 इंतिहाई हिसास ऐं 85 पोलिंग स्टेशन खे हिसास करार ॾिनो वियो आहे। टोटल वोटरनि जो तादादु 4,51,632 जंहिंमें मर्द वोटरनि जो तादादु 2,39,908 ऐं औरत वोटरनि जो तादादु 2,11,724 आहे। थींदड़ आम चूंडुनि जे हवाले सां ज़िले टंडो अलिहार में SSP टंडो अलिहार अबरीज़ अली अब्बासी जी अॻवानी में सिक्योरिटी प्लान खे हितमी शक्ल ॾिनी वई आहे। उन सिलसिले में ज़िले टंडो अलिहार जे 331 पोलिंग स्टेशन ते 2,341 पुलिस जवान मुक़ररु कया वेंदा जिन खे 3 ज़ोननि में विरहायो वियो आहे। उन हवाले सां सिक्योरिटी प्लान में 12 इंस्पेक्टर 24 सब इंस्पेक्टर ज़िम्मेवारियूं संभालींदा। ज़ोननि जी निगरानी लाइ DSP मुक़ररु कया विया आहिनि। उन खां अलावा सिक्योरिटी इंतज़ाम मुयसर बनाइण लाइ 28 गाॾियूं 180 पुलिस अहलकारनि खे क्विक फोर्स जोड़ियो वियो आहे।
जेको कंहिं बि एमरजेंसी सूरत में घुरायो वेंदो। उन खां अलावा टंडोली हार ज़िले जे DSP ऐं SHO जूं 26 मोबाइल गाॾियूं ऐं 250 पुलिस एहलकार रोडनि ते तैनात कया विया आहिनि। इलेक्शन जे सिलसिले में SSP टंडोली हार ज़िले में इलेक्शन सेल क़ाइमु कयो वियो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया वेंदा। रिपोर्टर नौकाफ मरी, हक़ TV न्यूज़, झंडो मरी। ब्रेकिंग न्यूज़ रिपोर्ट सूमार समय जो मीरपुर खास में बड़ी अग PS 46 मीरपुर खास के उम्मीदवार अगूणो सिंध असेंबली के मेंबर से जुल्फकार अली शाह ते कातलाने हमले ऐं दहशतगर्दी जो केस दाखिल करण लाइ पीपल्स पार्टी अगवान इमदाद पिताफी PP मीरपुर खास के जिले सदर मीर मुनव्वर अली टालपुर इकलेती विंग के डिवीजनल सदर रमेश डेवण मालिया डिवीजन के जिले क्यादत एम ॿियनि कारकुननि सां गॾु DIG ऑफिस पहुची DIG तनवीर आलम ओडो सां मुलाकात जारी। से जुल्फकार अली शाह के डॉक्टरनि की शुरुआत ते रिपोर्ट ऐं गोली लगण की तस्दीक थी है। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं SSP मीरपुर ख़ास जारी कयल वीडियो बयान में ॿुधायो त हू डॉक्टर खेसि ॿुधायो आहे त उहा गोली जो ज़ख़्म न पर शीशे जो ज़ख़्म हो। एवान साफ़त सूमार समय जो रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर में अर्ज़ मोहम्मद शेख जी वरसी मल्हाई वई। सानिया मंदन जी मज़ार ते हाज़िरी लफ़्ज़नि जी भेटा पेश। शिकारपुर के 3 तालीमी इदारा शाह लतीफ़ प्राइमरी स्कूल, शाह लतीफ़ हाई स्कूल ऐं शाह लतीफ़ आर्ट्स ऐं कॉमर्स कॉलेज ॾींदड़ क़ौम जी अज़ीम मोहसिन साईं अर्ज़ मोहम्मद शेख जी वरसी मल्हाई वई। शिकारपुर अदबी ऐं समाजी फ़ोरम जे मेज़बानी हेठि शहर जा सानियामंद काफ़िले जी सूरत में पंहिंजे मोहसिन साईं अर्ज़ मोहम्मद शेख जी मज़ार ते हाजी शाह लतीफ़ कब्रिस्तान पहुता ऐं गुलनि जी चादर चाढ़े बुलंद दर्जात लाइ दुआ घुरी। उन मौक़े ते नसीम बुखारी, हुमैर चांडियो, अदील अलवी, अनवर अली, सुमरो, गुलाम अली, गुल आसिफ शेख, ज़ाहिद मीर, फरीद चांडियो, नईम मेमन ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त ज़िंदा क़ौमूं कॾहिं बि पंहिंजा मोहसिन न विसारींदियूं आहिनि। हिननि वधीक चयो त दर्सगाहूं क़ाइमु करे अर्ज़ मोहम्मद शेख जेका इल्म जी रोशनी पखेड़ी आहे उहा समाज में सदाईं मुस्बत ऐं सेहतमंद सोचरा कंदी ईंदी। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोटकी के ADC कॉलोनी वसीर मोहल्ला में घरू अणबड़त तां मुड़स पंहिंजे घरवारी जो तेज़ धार औज़ार सां गलो कपे छॾियो। वैशी मुड़स अब्दुल कादिर 55 वरनि जी पंहिंजी घरवारी गुलशेर वसीर जो गलो कपे फरार थी वियो आहे। वारसन ऐं घोटकी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तालका अस्पताल घोटकी खणाए आई। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते घर में कोराम अची वियो जॾहिं त वैशी मुड़स अब्दुल कादिर वसीर पंहिंजे घरवारी खे क़त्ल करण बाद फरार थी वियो। कातिल जी गिरफ़्तारी लाइ पुलिस रिपोर्ट दर्ज करे जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हाणे शुरू करे छॾिया आहिनि। झंडो मरी ब्रेकिंग न्यूज़ प्यारो डुंडलग भील कॉलोनी में इलेक्शन वारी रात बिजली जा थंबा ऐं 3 ट्रांसफार्मर लाइ सॼी कॉलोनी टाउन चेयरमैन नूर मोहम्मद निज़ामाणी ऐं डॉक्टर अरबाब मस्तोई पारां PS 58 ऐं PP उम्मीदवार जे हक़ में वर्क कयो पियो वञे। भील कॉलोनी में इलेक्शन वारी रात बिजली जा थंबा ऐं ट्रांसफार्मर लाथो वियो जेको इलेक्शन कमीशन जे कानून मुताबिक़ गैर कानूनी अमल कयो आहे जंहिंजी जांच इलेक्शन कमीशन कराइणु घुर्जे। रिपोर्टर नौकाफ मरी, हक़ TV न्यूज़, झंडो मरी। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर ज़िले मटियारी जी हिक क़ौमी असेंबली ऐं 2 सूबाई असेंबलियुनि जे 3 यूनियन काउंसिलनि में इलेक्शन कमीशन पारां पोलिंग जो सामान ॾिनो वियो ऐं पोलिंग स्टेशननि जे अमले खे सामान ॾियण जो मरहलो शुरू करे छॾियो। सुभाणे खां पोइ पूरे ज़िले ऐं पोलिंग जो अमलो शुरू थी वेंदो ऐं ज़िले में 320 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि जिन मां 80 पोलिंगूं इंतिहाई हिसास ऐं 156 खे हिसास ऐं 86 पोलिंगनि खे नॉर्मल करार ॾिनो वियो आहे। ज़िले जी कुल आबादी 8,49,383 आहे जंहिंमें ज़िले में कुल रजिस्टर वोटरनि जो तादाद 4,17,629 आहे जिन में मर्द वोटरनि जो तादाद 2,21,177 ऐं औरतुनि वोटरनि जो तादाद 1,96,452 आहे। सभई वोटर वोट ॾेई पंहिंजा नुमाइंदा मुंतख़िब कंदा। क़ौमी असेंबली जे तक नंबर NA 216 ते पीपल्स पार्टी पारां मखदूम जमील ज़मान ऐं नवाज़ लीग सिंध जे सदर बशीर मेमण दरमियान मुक़ाबलो थींदो जॾहिं त PS 57 ते PP पारां मखदूम फ़खर ज़मान ऐं GDA पारां जलाल शाह ॼामोट ऐं PS 56 ते PP पारां मखदूम महबूब ज़मान ऐं GDA पारां नसीर मेमण दरमियानी मुक़ाबला थींदा ऐं मटियारी ज़िले में पोलिंग ॾींहं 3,967 सरकारी मुलाज़िम पंहिंजा फ़र्ज़ अंजाम ॾींदा जिन में 320 प्रिज़ाइडिंग ऑफिसर आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ मीरपुर ख़ास जे इलेक्शन पोलिंग स्टेशन ते सामान जी तरसियल में देर थियण सबबि हिकु ॼणो बेहोश थी वियो। सामान पहुचाइण लाइ सुबुह 10 वॻे जो वक़्तु ॾिनो वियो पर हिन वक़्त ताईं सामान न मिलियो आहे। एवान साफ़त सूमार समय जो ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं त मनाड़ो जे सूबाई तक PS 39 काज़ी अहमद जे आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद इस्माइल डायरी दौलतपुर सिफन शहर जे वार्ड नंबर 4 जे कुरैशी मोहल्ला जे चांदनी चौक ते सैयद दिलशाद शाह, हारून शाह, शकील शाह,
डॉक्टर मोहम्मद रमज़ान भट्टी ऐं ॿियनि पारां शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें औरतुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त हैदराबाद जे पीपीए जी लेडीज़ विंग जी अॻुवान सैयदा समीना शाह जे पहुचण ते औरतुनि तरफ़ां शानदार इस्तक़बाल कयो वियो। सरदार मोहम्मद इस्माइल डायरी जो प्रोग्राम में पहुचण ते अलॻि अलॻि पिंडाल सजाया विया। प्रोग्राम में वेठल औरतुनि ऐं मर्दनि जो शानदार इस्तक़बाल करे मथसे गुलनि जी वर्खा कई वई। उन मौक़े ते हैदराबाद पीपल्स पार्टीअ जी लेडीज़ विंग जी अॻुवान सैयदा समीना शाह दौलतपुर सिफ़न जे वार्ड नंबर 4 जे कुरैशी मौला वासिन औरतुनि खे ख़िताब कंदे चयो त आउं बि हिकु औरत आहियां ऐं सैयदो घराणे सां तालुक़ रखां थी। सरदार मोहम्मद इस्माइल डायरी असांजो हमदर्द ऐं वारिस आहे ऐं वधि में वधि कोशिश करियो त सरदार मोहम्मद इस्माइल डायरीअ खे मोहर ते ठपो हणी कामयाब करायो। होॾां PSA 39 जे आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद इस्माइल डायरी दौलतपुर सिफ़न जे वार्ड नंबर 4 जे कुरैशी मौला में न्याणियुनि औरतुनि ऐं मर्दनि सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे शौक़ु नाहे MPA थियण जो, पर आउं PSA 39 ऐं दौलतपुर सिफ़न जे अवाम लाइ इमाम गाज़ीअ जो झंडो खणी निकितो आहियां। PSA 39 ऐं दौलतपुर सिफ़न जे अवाम लाइ कुझु करियां। मोहम्मद इस्माइल डायरी वधीक चयो त जेकॾहिं अव्हां मोहर खे ठपो हणी कामयाब करियो था त दौलतपुर सिफ़न जो नक्शो बदिलजी वेंदो ऐं इरिगेशन खाते जी केतिरी ज़मीन आहे उन ते शहरनि लाइ औरतुनि ऐं मर्दनि लाइ तफ़रीही पार्क ठाहिराया वेंदा। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो ठुल जे B सेक्शन थाणे जी हद में 12 हथियारबंदनि जो ॻोठ ख़ान मोहम्मद सुमरो ते हमिलो, लठियूं, कुहाड़ियूं ऐं फायरिंग जे नतीजे में 3 ॻोठाणा मोहम्मद अली सुमरो, अज़ीज़ुल्लाह सुमरो ऐं मीर ख़ान सुमरो सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे नाज़ुक हालत में सिविल अस्पताल ठुल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां फर्स्ट एड करण बाद ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में लाड़काणो अस्पताल रेफर कयो वियो। ज़ख़्मी मीर ख़ान सुमरो ॿुधायो त ॻोठ साहब ॾिनो सुमरो जे ॾोहारी क़िस्म जा 12 माण्हू, हर हिकु उस्ताद अब्दुल अज़ीज़ सुमरो, अनीस ख़ान, मुनसिब अली, निसार अहमद, यासीन कादन उर्फ कादिर बख्श, सरवर सुमरो ऐं 5 नामालूम माण्हुनि समेत 12 ॼणा क्लाशिनकोव पिस्टल, लठियुनि ऐं कुहाड़नि सां हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में गोली ऐं लठियूं लॻण सबबु आऊं ऐं अज़ीज़ुल्लाह उर्फ मजनू सुमरो सख़्त ज़ख़्मी थी पिया आहियूं, जॾहिं त कुहाड़ी ऐं लठियूं लॻण सबबु मोहम्मद अली सुमरो खे मरणगीर हालत में करे फरार थी विया। वारसनि ऐं हद जी पुलिस असांखे इलाज लाइ तालका अस्पताल ठुल आंदो आहे। उन मौक़े ते ज़ख़्मियुनि जे वारसनि इनाम अली सुमरो, सिराज अहमद ऐं हिमादुल्लाह सुमरो साफ़ इन ज्ञान ईंदे ॿुधायो त हथियारबंदनि बिला जवाज़ असांजे ॻोठ ते चढ़ाई करे गोलियूं, कुहाड़ियूं ऐं लठियूं हणी असांजे हमराहनि खे मरणगीर करे विया आहिनि। डॉक्टरनि फर्स्ट एड बाद ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में लाड़काणा अस्पताल रेफर कयो आहे। हिननि एहतजाज कंदे IG सिंध DIG लाड़काणो ऐं SSP जैकम्बाद खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे मथस दहशतगर्दी जो केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। फरीदाबाद नामालूम हथियारबंद चोले डेपर जे खंडवटा काशे मां रेती खणण वेंदड़ कादिर बख्श डेपर वासिन मज़दूरनि अकबर डेपर, गुलबहार डेपर ऐं ट्रैक्टर ड्राइवर बरकत सोडर खे ॿधी माल बणाए ट्रैक्टर फुर करे फरार थी विया। घोट के डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद महलूक भुट्टो ऐं मक़ामी होटल ते CIP नेटवर्क ऐं GDF जे सहकार सां माज़ूरनि जी जमहूरी हक़नि लाइ उम्मीदवार फॉर्म मुनक़द कयो वियो, जंहिंमें PTI जो उम्मीदवार ग़ुलाम रज़ा चन्ना PS 21 घोट की चयो त माज़ूरनि जा मसइला हल करणु असांजो फ़र्ज़ु आहे ऐं ख़ुसूसी अफ़राद खे मुआशरे में सही मक़ाम इज़त मिलणु घुरिजे। असां कामयाबी हासिल करे असेंबली में पहुतासीं त ख़ुसूसी अफ़राद जी फलाह ऐं बहबूद लाइ असेंबली में आवाज़ उथारींदासीं ऐं पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। नसीर अहमद खावड़ चयो त CIP हिकु अहिड़ो नेटवर्क आहे त जंहिं घर झंग में महरूम ख़ुसूसी अफ़राद तबक़नि खे उजागर करण लाइ सियासी, समाजी, आइनी, जमहूरी हक़नि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। इमदाद काज़ी चयो त रेप प्रोजेक्ट ज़िले घोटकी में वॾो मसीह किरदारु अदा कयो आहे ऐं CIP नेटवर्क जी तफ़सीली ब्रीफिंग रिपोर्ट ॾिनी। नसीर अहमद खावड़ PS 21 जे उम्मीदवार ग़ुलाम रज़ा चन्ना खे चार्टर ऑफ डिमांड पेश कयो। मोहसिन खावड़, सैफुल्ला कोलाची, जमालुद्दीन गडानी, वारिस शेर, सदाम हुसैन सांघड़ ऐं ॿियनि शिरकत कई। शिकारपुर मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर जे क़ौमी असेंबलीअ जे तक NA 193 ते आज़ाद उम्मीदवार कामरेड अहसान जेहो अबड़ो पारां इलेक्शन मुहिम में तेज़ी आणे छॾी आहे। हिमायतूं हासिल करण लाइ शिकारपुर जे कारोबारी धुरियुनि शहरनि ॾांहुं प्यादल वरक़ ते निकिरी पियो। मुख़्तलिफ़ बाज़ारनि में पहुची कारोबारी धुरियुनि शहरनि खे वोट ॾियण जी अपील करे छॾी। शिकारपुर लखी गढ़ी यासीन जे तक
एन 193 ते आज़ाद उम्मीदवार कामरेड एहसान जेहो खे शिकारपुर शहर जे कारोबारी माण्हुनि पारां भरपूर मोट ॾिनी वई आहे। सिजावल मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं। इम्तियाज़ मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ बेलो वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ महमद खान ताहिरानी, ॻोठ अब्दुल रज़ाक लिगारी, ॻोठ ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी, ॻोठ उर्स करोलाई में रहवासिन अब्दुल गनी ख़ासकेली, अब्दुल रज़ाक लिगारी, उमर करोलाई पारां PPMN जे उम्मीदवार सैयद अयाज़ शाह शिराज़ीअ जे मान में धार धार आजियाना ॾिना विया। PP जे उम्मीदवार जे ॻोठनि में पहुचण ते गुलनि जी वर्खा करे अजरकुनि ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। आजियाननि में मज़कूरा ॻोठनि जे रहवासिन खां सवाइ मुख़्तलिफ़ राज्यनि जे मुअज़्ज़िज़ीन हाजी गुलशर ख़ासकेली, ख़ुदाबख़्श चारण, दोस्त मोहम्मद घोटो, परियल घोटो, मक़बूल चारण, ग़ुलाम क़ादिर ख़ासकेली समेत आसपास जे रहवासिन वॾे तइदाद में शिरकत कई। आजियाननि में ख़िताब कंदे PP उम्मीदवार सैयद अयाज़ शाह शिराज़ी चयो त ठटे सिजावल ज़िलनि समेत पूरी सिंध में PP क्लीन स्वीप कंदी। सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ PP ठाहींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थींदो। हुन ॻोठाणनि खे मुख़ातिब थींदे चयो त 8 फेबरवरी ते सभु पंहिंजो वोट कास्ट कयो। ख़ैबर मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं। अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ भिटशाह जे सीनियर सहाफ़ी महमद जुम्मन चौहान जी मोटरसाइकिल पीपल्स पार्टी जे जलसे में चोरी थियण वारे वाक़े ख़िलाफ़ सहाफ़िन ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे सहाफ़ीअ सां इंसाफ़ जो मुतालबो कयो। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन एंड सोशल जस्टिस जे मरकज़ी चेयरमैन राणा गुलाम नबी राजपूत, मोहरम राज ख़ासकेली, रजब अली बोज़दार, हुज़ूर बख्श मल्ला, प्रकाश सिंह, अमीर अली बुलेदी, इम्तियाज़ अली अबड़ो, अख्तियार अली मीरजत ऐं ॿियनि जो चवणु हो त भिटशाह में पीपल्स पार्टीअ जे जलसे दौरान कवरेज कंदे सहाफ़ी महमद जुम्मन चौहान जी मोटरसाइकिल चोरी थी वई, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि चयो त अञा ताईं वाक़े जो को नोटिस न वरितो वियो आहे, जंहिं ते अफ़सोस आहे। असां पुलिस इंतिज़ामिया खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त फौरी तौर ते भिटशाह जे सीनियर सहाफ़ी महमद जुम्मन चौहान जी मोटरसाइकिल वापसि कराए सहाफ़िन मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। सेक्रेंट रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां NA 208 ते नामज़द उम्मीदवार सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जे ताजपोशी जी शानदार तक़रीब ग़ुलाम रसूल मक्सी, ग़ुलाम मुर्ज़ा मक्सी ऐं जहांज़ेब मक्सी पारां ॻोठ दड़े मक्सी में मुनक़द कई वई, जंहिंमें PS 38 जे उम्मीदवार ग़ुलाम क़ादिर चांडियो से शायान शाह, शबीर अहमद मक्सी, आफ्ताब अहमद मक्सी, असद अली मक्सी, हाजी अल्लाह बख्श लाखो ख़ुसूसी तौर शिरकत कई। मेज़बाननि पारां सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जी ताजपोशी बाद आयल महिमाननि खे बोस्की जा पटका, लुंगियूं ऐं अजरकूं पारायूं वयूं। तक़रीब खे ख़िताब कंदे सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह चयो त जीअं ॿेड़ी हलाइण लाइ नाको ज़रूरी आहे, ईअं ई मुल्क हलाइण लाइ आइन ज़रूरी आहे। हिन वक़्तु मुल्क जंहिं आइन तहत हली रहियो आहे उहो आइन शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो ॾिनल आहे। हिन चयो त क़ुर्बानियूं जेकॾहिं ॻणजनि त वधि में वधि क़ुर्बानी जान जी हूंदी आहे, जेका असांजे क़ाइद शेख बेनज़ीर भुट्टो ॾेई अमर थी वई। हिन वधीक चयो त जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जलावतनी ख़त्म करे वापसि वतन मोटी रही हुई त दुबई ऐं अमरीकी एजेंसियुनि खेसि झलियो हो त पाकिस्तान न वञो, अव्हां खे ख़तरो थी सघे थो, पर मोहतरमा जान जी परवाह करण खां सवाइ पाकिस्तान आई मथस कारसाज़ ते हमलो थियो, पर पाण हिम्मत न हारी जदोजहद जारी रखी नेड़ शहादत माणी। असीं हुन जा सभु सिपाही थी कमु करे रहिया आहियूं। हुन करे असीं चाहियूं था त अव्हां 8 फरवरी ते PP उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाबु कयो। उन मौक़े ग़ुलाम क़ादिर चांडियो ऐं सैयद शायान शाह पिणु तक़रीब खे ख़िताब कयो। उन मौक़े ग़ुलाम शाह लगारी, हाजी अली नवाज़ चांडियो, नूर अहमद लाखो, सॾण मक्सी, इम्तियाज़ हुसैन राहू समेत कई शख़्सियतूं शरीक हुयूं। उन खां अॻु होश मोहम्मद मक्सी, शाहज़ेब मक्सी, ताज मोहम्मद मक्सी, लियाकत अली मक्सी ऐं जावेद अली मक्सी आयल महिमाननि जो आदर भाउ कयो।